अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी बीफ जा सीख कबाब। आज मैं बीफ के सीख कबाब बना रही हूँ, उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ही मोट अधु किलो कीमो आहे जंहिंखे मां काफ़ी देर खां छाणी में रखी छॾियो आहे त जीअं हिन जो सॼो पाणी जेको आहे उहो ड्रेन थी वञे। आधा किलो कीमा है ये बीफ का। इसको मैंने काफ़ी देर से छलनी में डाला हुआ है ताकि इसका तमाम पानी निकल जाए और हाथ से इसको दबा दबा के निचोड़ के पानी निकाल देना है। ठीक है, तो हथ से हिनखे दबाए चङी तरह ज़ोर ॾेई हिन जो पाणी जेको आहे कीमो बिल्कुलु ख़ुश्क हुजे पाणी कढी छॾिणो आहे, ख़तमु करिणो आहे। उनखां सवाइ असां जेके हिन में शयूं विझंदासीं उहे आहिनि धाणा सावा कटियल, बिल्कुलु सन्हा कटियल सावा मिर्च ऐं सन्हो कटियल हिकिड़ो बसर आहे नंढो, ऐं उनखां अलावा अदरक थूम पीठल आहे। इन्हनि खे बि निपोड़े कुझु हिन जो अरक जेको आहे उहो कढी छॾिणो आहे। ऐं हीअ आहे बेसण 2 टेबल स्पून फुल, 2 भरे हुए चम्मच बेसन के हैं। इसको मैंने हल्का सा भून लिया है। अगर खाने वाले जो चने हैं वो अवेलेबल हों तो उसको पीस लें, चने का पाउडर डालें। अगर चने नहीं होते, ज़्यादातर नहीं होते घरों में, तो मैं हमेशा इसको बेसन को भून के डाल देती हूँ। तो 2 टेबल स्पून बेसन है जो मैंने भून लिया है, और ये 1 भरा हुआ टेबल स्पून जो है अदरक लहसुन का है। उनके अलावा ही 2 टेबल स्पून भरल कॉर्नफ्लोर, ठीक है, 2 भरे हुए टेबल स्पून कॉर्नफ्लोर है, और ये 1 टेबल स्पून लीमू का जूस है। ऑयल है इसमें 2 टेबल स्पून। मक्खन भी विझी सघिजे तो, देसी घी या बनस्पति घी या तेल, ठीक है, मक्खन हो, देसी घी हो या बनस्पति घी हो या फिर तेल हो, ये डालें। ये अदली में जो रस आहे, ही आहे किचरी पाउडर। किचरी पाउडर गोश्त के ॻाढ़ण जो कम कंदो आहे। किचरी पाउडर जो है ये 1 टीस्पून है भरा हुआ। आधा किलो कीमे पे, बीफ के कीमे पे मैं ये 1 टीस्पून डाल रही हूँ। उसके साथ यह है पिसा हुआ गरम मसाला, यह है पिसा हुआ धनिया, पिसी हुई लाल मिर्चें, अगर कुटी हुई हो आपके पास तो ज़्यादा बेहतर है, वो डालें। और ये भुना और कुटा हुआ ज़ीरा, ज़ीरा में हमेशा ताज़ा भून के और उसी वक्त कूट के मैं डाल देती हूँ। उसके अलावा है नमक हस्बे ज़ायका, ठीक है, ही लूण हस्बे ज़ायका। ही बाक़ी सब शयूं जेके आहिनि ये 1 टीस्पून, ये सब 1 टीस्पून है। पिसी हुई किचरी, पिसा हुआ गरम मसाला, पिसा हुआ धनिया, पिसी हुई मिर्चें, भुना और कुटा हुआ ज़ीरा, ये सब 1 टीस्पून है। अब ये सारी चीज़ें, ये कीमा और तेल, लीमू का जूस, ये दोनों चीज़ें जो है, इसके अलावा ये लहसुन अदरक, सारे मसाले, हरे मसाले, गीले मसाले और खुश्क मसाले, ये सब हम कीमे में डालेंगे चॉपर में, और इन सबको मिला के एक साथ पीस लेंगे। हाँ, कीमो चॉपर में विझंदासीं सभिनी खां पहिरियों, उनजे मथां बाक़ी सभु शयूं विझी पोइ असां हिनखे सन्हो पीही वठंदासीं, जी बिल्कुल ही ॻोयल अटे वांगुरु थी वञे। इसको इतना बारीक हम पीस लेंगे ताकि गुंदे हुए आटे की शक्ल इसकी बन जाए। इसको हेठा हेठा मां कीमो विधो आहे। सबसे पहले मैंने कीमा डाला था, उसके ऊपर बाकी सारे मसाले जो कुछ मैंने आपको दिखाया था वो सब मैंने इसके ऊपर डाल दिया है। अब हम इसको मिक्स करेंगे। हाणे ही असांजो कीमो पीसी वियो आहे, कीमा पिस चुका है अच्छी तरह से। हाणे असां हिनखे हिकिड़े थां में कढंदासीं। हाणे कीमे जी हीअ कंडीशन आहे, ॾिसो बिल्कुल ॻोयल अटे वांगुरु थी वियो आहे, गुंदे हुए आटे की तरह हो गया ये। इसको मैंने इस तरह से फैला दिया एक बर्तन में, बीच में जो है वो मैंने जगह बना ली है, और काफ़ी देर पहले से ये एक कोयला मैंने जलने के लिए रख दिया था। कोयलो मां रखियो ॿरण जे लाइ। हिनखे असां धुओं ॾींदासीं त जीअं हे इन में हिकिड़ी बारबेक्यू खुशबू अची वञे कोयले जी। त असां हिन में सभिनी खां पहिरियों हीअ रखी आहे प्याली, स्टील जी या फॉइल जो पीस हुजे उहो रखी सघिजे थो, ऐं उन जे विच में हीअ ॿरंदड़ कोयलो, इन जे मथां विझंदासीं 2-3 ड्रॉप्स तेल जा, 2-3 ड्रॉप्स तेल के डाल दें और इसको ढक दें। इसको हम 5-6 मिनट के लिए छोड़ देंगे ताकि अच्छी तरह धुआं जो है वो इसमें जज्ब हो जाए। 5-6 मिनट हिनखे छॾियूं था जीअं ही धुआं हिन में जज्ब थी वञे। 7 मिनट मां हिनखे तकरीबन ॾिना आहिनि। 7 मिनट मैंने इसको दम पे लगाया था इस धुएं के साथ। और अभी हाणे असां हिन मां ठाहींदासीं सीख कबाब। हथ के थोड़ो थोड़ो तेल हणंदासीं, ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां तव्हां खणो कीमो, ऐं हिन
अहिड़े टाइप जी का बि स्टिक हुजे, या तव्हां वटि सीख हुजे या ही मूं वटि आहे मुंहिंजो वुडन हिकिड़ो कांटो आहे, मां इन जे हैंडल ते ठाहियां थी। ठीकु आहे, त ही मुठ में हिकिड़ो खणो तव्हां कीमे जो ज़रो हिसो, ऐं पोइ तव्हां हिन जे अंदरि ही असां विझंदासीं ऐं हिनखे हिकिड़ो प्रॉपर पोइ शेप ॾींदासीं सीख कबाब जो। ॿिन्ही हथनि सां दॿाए, ही मां फ़िलहालु हिकिड़े हथ सां पई कयां, फाइनली मां ही सभु ॿिनि हथनि सां ठाहींदमि। तो ही ईअं करे, ठीक है, इस तरह से किसी मोटी स्टिक पे, किसी सीख पे, सीख ना हो तो कोई इस तरह की चीज़ ले लें, कोई स्टिक ले लें। तो ये सारे मैं इनको कबाब को बना लूँगी। हाँ, ही कुछ कबाब मूँ ठाए रखे हैं, कुछ कबाब मैंने बना लिए, आप देख सकते हैं सीख कबाब की शक्ल। और ये इस तरह से इनको बड़े एहतियात से, बड़े आराम से उतारेंगे। इन्हनि खे न त आराम सां लाहे ऐं हिन में रखंदासीं, ऐं अञा कुझु कीमो आहे जंहिंजो मां ठाहींदमि। फ्राइंग पैन मां बाहि ते रखियो आहे, हल्की बाहि ते, ऐं हिन में असां तेल विझंदासीं ऐं ॿिन्ही हथनि सां एहतियात सां हिकिड़ो हिकिड़ो कबाब खणी असां हिन में फ्राइंग पैन में तरण लाइ विझंदासीं। ये मैंने आग पे रख दिया है हल्की आंच पे, और ये तेल हम इसमें डालेंगे थोड़ा सा, इनको हल्का सा फ्राई करेंगे कम ऑयल में, और दोनों हाथों से हम एक एक कबाब उठा के इसमें डालते जाएंगे। और ये याद रखें कि इनको हल्की आग पे पकाना है। ये सब कबाब मूँ ठाहे छॾिया आहिनि, ऐं ही कुछ कबाब मूँ हेॾां फ्राई करण जे लाइ रखिया आहिनि। त ही 5, 6, 7, 8, 9, 10, 11, ये मैंने आधा किलो कीमे से टोटल 11 कबाब बनाए। एक चीज़ का ख्याल रखना है कि साइज़ एक जैसा हो और फिनिशिंग अच्छी हो। इनके जो सिरे हैं दोनों, इनको हाथों से दबा के अच्छी तरह से सही करके, ताकि वो एक जैसे नज़र आए। हिन जा जेके सिरा आहिनि, ॿई पासा आहिनि, इन्हनि खे चङी तरह सां हथ सां दबाए करे सिधो करणो आहे, ऐं पोइ हिन स्टिक सां लाहिणो आहे। तो हाणे असां हिननि खे उथलायूं था, इनको पलटते हैं। अब एक साइड इनका पक चुका है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हल्की बाहि ते रखणो आहे, तेज़ बाहि ते नाहे रखणो। अच्छा, अगर हम इसको सीख पे डाल के कोयलों पे पकाएंगे तो धुआं देने की ज़रूरत नहीं है फिर, क्योंकि उसमें तो खुद ब खुद वो जब कोयले पे पकेंगे तो उनका धुआं उसमें शामिल हो जाता है, वो स्मेल उसमें आ जाती है। तो अगर असां कोयलनि ते पचाईंदासीं तो कोयले जो धुओं न ॾींदासीं, पर जेकॾहिं असां हीअं तरियूं था त पोइ असांखे कोयले जो धुओं ॾियणो पवंदो। हल्की बाहि ते इहो हाल आहे त ही तेल पिया फ्राई थियनि। अच्छी तरह से इनको हर तरफ से हमें पका देना है, हर पासे खां चङी तरह हिननि खे पचाईंदासीं। कबाब मां हर पासे खां उथलाए चङी तरह पचाया है। इसको पलट के मैंने हर साइड से पका लिया है, और यहाँ पे मेरी डिश रेडी है। अभी इसमें मैं इसको निकाल देती हूँ। तो ही मज़ेदार बीफ जा सीख कबाब तैयार हैं। मुझे उम्मीद है तव्हांखे ये रेसिपी वणी होंगी। अगर आपको ये रेसिपी मेरी अच्छी लगी हो तो आप वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि फ्यूचर में भी अगर मैं कुछ आपसे शेयर करना चाहूँ तो आप वो वीडियोज़ मिस नहीं करेंगे। तो उम्मीद है तव्हांखे ये वीडियो ज़रूर वणंदी हूंदी। सो वणी हुजेव त वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल मुझे सब्सक्राइब कयो। ही मुझो सिंधी चैनल है, इनके प्रमोट कयो, ऐं पंहिंजे फैमिली ऐं फ्रेंड सां ही रेसिपी ज़रूर शेयर कयो। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी असां कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां, कंहिं सुठी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वही।